नाज़रीन सां मौजूद आहियूं ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे तेलके सकरन में क़ाइम पुलिस जे कमांडो सेंटर जे वेझो तारीख़ी ॻोठ हबीबुल्ला चांडियो में। हिते हिक ई घर में 3 ॼणा पैदाशी तौर ते ॿिन्ही टंगुनि ऐं ॿाहुनि खां माज़ूर रहनि था। चांडिया बिरादरी 90 साला पीरसन औरत मसमात आसद बीबी पंहिंजे 3 पुटनि शमसदीन, अली अनवर ऐं नज़र मोहम्मद जे पाण ख़िदमत करे थी। मज़ूर इंतिहाई बेवसीअ जी हालत में वाधाए रहिया आहिनि, जॾहिं त संदसि पीरसन वालदा आसद बीबी बच्चनि जे ख़िदमत ऐं तीमारदारीअ में रातियुनि जूं रातियूं जाॻे थी, जंहिं सबबु ख़ुदि ज़हनी मरीज़ बणिजी वई आहे ऐं सॼी राति पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदी रहे थी। हिन ख़ानदान बस वारनि खां मदद ऐं इलाज कराइण जी घुर कई आहे। नाज़रीन, अचो त हाणे उन्हनि माज़ूरनि ऐं संदन पीरसन वालदा सां गुफ़्तगू करियूं। किथों कम करने नहीं थी जा निकलूं थी गली च न सकदी गा इति गले दिया चलो तो बा असां गरीब आहियूं, असांखे इलाज कराए, असां अपील आहियूं, असां मां जड़ी मड़ी आहे, असांखे इलाज कराए आहियूं। जॾहिं आहियूं असांजी मां मरी 90 साल में आहे, उहा वेंदी असांजी केरु कंदे। असांजी अपील आहे सदर के, असफ ज़रदारी के, बिलावल भुट्टे के, इमरान खान के, इन डॉक्टरनि सभिनीनि के, ॿाहिरले मुल्क के सदर के अपील आहे असांजो इलाज इन मर्ज़ जो कयो वञे। आउं मज़दूर आहियां, असां 3 भाइर मज़दूर आहियूं। असांजी माली मदद बि कई वञे ऐं असांजी दवा कराई वञे ऐं डॉक्टरनि खे असांजी अपील आहे जेके रहमदिल डॉक्टर आहिनि असांजी उहा माली मदद कराइनि ऐं असांखे चेक कनि, ॾिसनि त कहिड़ी बीमारी आहे, मंज़र आम ते आणी वञे हीअ बीमारी, कंहिं ख़ुशहाली घर में जो हुजे हा त उनजी दवा कराई वञे। असां नाज़रीन, तव्हां मज़ूरनि ऐं संदन वालदा जी गुफ़्तगू ॿुधी, जेके बेवसीअ जे आलम में निहायत परेशान ऐं तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। इन्हनि इख़्तियारियुनि साहिब हैसियत माण्हुनि खे संदन मदद जी अपील कई आहे। अब्दुल वाहिद उमरानी, सोच टीवी, न्यू सईदाबाद।